नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी हिदायत बाद एडिशनल डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट नजमा हाले पोटो भिटशा पहुची ॻोठनि में माण्हुनि खे कोरोना वायरस जी मौज़े मर्ज़ ऐं उन खां बचाव बाबति जागरूकता ॾिनी। इन मौक़े ते साबुण बि तक़सीम कया विया, जॾहिं त औरतुनि खे पिणु आगाही ॾिनी वई। एडिशनल डिप्टी डायरेक्टर नजमा हाले पोटो भिटशा खां पोइ ॿाराड़ी यूसिन जे महमूद थईम समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुती ऐं ॻोठाणनि में साबुण तक़सीम करे जागरूकता हलाई। इन मौक़े ते यूसी ॿाराड़ी जे चेयरमैन आदम खान थईम, सज्जाद अली शेर लाखो, मोहम्मद रहीम ख़ासकेली ऐं ॿिया मौजूद। इन मौक़े ते नजमा हाले पोटो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वॾे वज़ीर जे ख़ासि हिदायतनि बाद मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलर में वञी ॻोठनि में कोरोना वायरस बाबति जागरूकता पैदा करे रहिया आहियूं। मुफ़्त साबुण बि ॾेई रहिया आहियूं। ॿाराड़ियुनि जे माण्हुनि खे ख़तरनाक वायरस खां एहतियात करण लाइ आगाही ॾिनी। असांखे यकीन आहे त अवाम में शऊर उजागर करे असां इन ख़तरनाक वायरस जो मुक़ाबिलो करण में कामयाब थी वेंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।